काल गजोसूं कापड़ी बाबू बान बरी साई साल कुल्हन में सामीअ सोन सरी ख़बर ॾे खरी का मूमल जे मजाज जी। साईं नबी बख्श खान बलोच जे लफ़्ज़नि में हिन बैत जी सम्झाणी हीअं थींदी। काल गजोसूं कापड़ी बाबू बान बरी असांखे गुज़िरियल ॾींहुं हिकु अहिड़ो फ़क़ीर गॾियो जेको मिटीअ मिसल रंग वारो यानी मिटीअ सां मिटी हो। साई साल कुल्हनि में सामीअ सोन सरी पर कुल्हनि ते साए रंग जी क़ीमती शाल हुई ऐं ॻिचीअ में सोननि दाणनि वारी लड़ी पियल हुई। ख़बर ॾे खरी का मूमल जे मजाज जी। असां हुनखे अर्ज़ु कयो त तूं असांखे मूमल जे सूंहं शोभिया ऐं नाज़ नख़रनि बाबति का सची ऐं सही ख़बर चार ॾे।